पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। लعلورائنڪ खां मोहम्मद पुनल चांडियो जी रिपोर्ट मूजिबि लعلورائنڪ शहर जे बॉयज़ हाई स्कूल जी गेट आॾो फ्रेंड्स बुक हाउस हैदराबाद पारां हारी अॻवान क़ामरेड गफ़ार काज़ी जी यादि में क़ामरेड गफ़ार क़ताबी मेलो लॻायो वियो। उन क़ताबी मेले में अदब, सियासत, सक़ाफ़त, तारीख़, फ़लसफ़े, शाइर समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते लेखकनि जा किताब रखिया विया। उन ई किताबी मेले में लعلورائنڪ ऐं भरपासे जे बाशऊर माण्हुनि, सियासी समाजी धुरियुनि जे माण्हुनि ऐं शागिर्दनि शिरकत करे पंहिंजी दिलचस्पी ऐं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते मुश्तमिल किताब ख़रीद कया। उन सिलसिले में रफ़िया लगारी, डॉक्टर आज़ाद काज़ी, एडवोकेट नादिर अली चांडियो, क़ामरेड ज़ुल्फ़कार अली बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई। माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त किताबी मेलो लॻाइण सां किताब पढ़ण जो रुझान वधी सघे थो, जेको सोशल मीडिया जे करे घटि थी वियो आहे, ख़ासि तौर ते अहिड़े इलाइक़नि में जिते घटि ॿुसट ऐं क़बीलाई तकरार जे वर चढ़ी वियल इलाइक़नि में हिकु लाट वारी किरदारु अदा करे सघनि था ऐं रखिजी वियल किताबनि जो विकिरो खे हथी मिली सघे थी। वाज़े रहे त लعلورائنڪ शहर में ही किताबी मेलो पहिरियों भेरो लॻायो वियो आहे, जंहिं करे अवाम जी शिरकत बहितर रही आहे। ही किताबी मेलो मुसलसिल 3 ॾींहं जारी रहंदो।